अस्सलाम वालेकुम सॼा उस्ताद भारो, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। अॼु सुबुह सवेरे ॾाढी बुरी ख़बर ॿुधीसीं त साईं यार मोहम्मद हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो। हलणो त हर इंसान खे आहे, पर हिकु अहिड़ो बहादुर उस्ताद जेके पंहिंजे फाइटे ज़मीन जे मामूली टुकड़े सां गोली हणी शहीद करे छॾियो। ॾाढो ॾुख पियो थो सचे पुछो त अहिड़ा बहादुर उस्ताद जेके हमेशह तहरीकुनि में अॻु भरा रहिया वञनि, उस्ताद जे लाइ तड़पिया हुजनि, उस्ताद जी दिलि में दर्द रखंदड़ वञनि, तमामु घटि अहिड़ा माण्हू आहिनि। वॾो बहादुर माण्हू उस्तादनि जे मथां साह ॾींदो हो। हर इंसान खे हलणो हो, पर ॾाढो ॾुख पियो थो सचे पुछो। सुबुह सवेर ॿुधी हींअर पाण बि लियाकत नेशनल अस्पताल कराची में आयो आहियां, डॉक्टर खे ॾेखारियुमि। डॉक्टर मूंखे चयो तव्हां मुसलसल ट्रेवल जे करे तव्हांजो पेशाब में रत पिए, गुर्दनि में इलाही इंफेक्शन थी वियो आहे, तव्हां घणी ट्रेवलिंग न करियो, रेस्ट करियो या एडमिट थियो। पोइ अॼु ज़िंदगी आहे, हेॾी बि जदोजहद कयूं इनशाअल्लाह। लेकिन तरक़ी ते सिंधियो हर उस्ताद पाण अॻुवानी कंदो। ऐं मैं सिंध की मेरी बहन मेरे भाई अस्ताद से अपील करता हूँ, खुदा रहा अभी नहीं तो कभी नहीं। अपनी खुशहाली के लिए, अपनी इज्जत के लिए खुदा रहा 10 तारीख को सारे सिंध के टीचर लाखों में जमा हो जाओ प्रेस क्लब पे। जब तक हमारे मसाला हल नहीं होंगे हम प्रेस क्लब नहीं छोड़ेंगे। अपने साथ बिस्तर लेके आओ और हर टीचर खुद लीडर होगा, किसी से बात नहीं होगी, जो भी आएगा प्रेस क्लब पे चीफ से बात करेगा। अभी मैं जा रहा हूँ कराची, कुछ दोस्तों से मुलाकात करने। आज जलसे वगैरह नहीं करेंगे, लेकिन उनसे मुलाकात करूँगा, उसके बाद छठा जाऊँगा। बहुत सारे दोस्तों से मुलाकात करेंगे, तो आप दुआ कीजिए मेरी सेहत भी सही हो जाए, अल्लाह भला करेगा इंशाल्लाह। मैं पूरी उम्मीद हूँ सिंध का हर टीचर दिन को 12 बजे, लास्ट टाइम है दिन के 12 बजे लाजमी कराची प्रेस क्लब में पहुँचे। चाहे कश्मीर का हो, चाहे कराची का हो, चाहे कारंजर नगर पार्कर का हो, चाहे शहदाद कोट का हो, हर टीचर पे लाजम है, हर टीचर पे लाजम है कि उस एहतजाज में शिरकत करें। अगर आप नहीं आएंगे तो आपके मसाला हल नहीं होंगे। खुदा अचो, पंहिंजे वक़ार ऐं शान खे बुलंद करियो, न त प्राइमरी उस्ताद मारिया वेंदा। प्राइमरी उस्ताद तमामु वॾो ॾुखियो वक़्तु आहे। इन सभिनी शयूं हल इहो आहे, अचो असां सर्विस स्ट्रक्चर वठूं, असां इनिशियल अपॉइंटमेंट बि वठूं, असां कैंपस क्लास स्कूल बि ख़तमु करायूं, असां पुराणो तलीम निज़ाम बहाल करायूं, असां STR खे धूड़ करायूं। अचो, उन लाइ तव्हांजो अचणु, हर प्राइमरी उस्ताद जो अचणु लाज़मी आहे। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। अस्सलाम वालेकुम, जय उस्ताद।